भागत बिरादरी असांजे पाड़े में वॾो गुलज़ार हुसैन भागत वेठल आहे, उहो असांजे घरनि में नाइजाइज़ी दर ॾाढ ते हई वेठो आहे। ऐं असां राति जो जॾायूं जेके तहज़ीर करे नशे जी तारीफ़ करे पान में शराब पींदो आहे, जेको घर में घिरी असांजे बचनि खे नाइजाइज़ियूं कयूं थो वञे। घरनि में घरवारी मुंहिंजी वेठी आहे, उनजा ॾंद भनी छॾिया अथई, घिटियूं असांजूं सभु पाए वियो, प्लाट असांखे पंहिंजा अबे ॾाढे खां वठी वेठा आहियूं। बाबे बुढ़ल शाह जो दरगाह ॾिनल आहे, उन्हनि में असां पंहिंजे में वेठा आहियूं, नाइजाइज़ियूं ॾाढियूं। ऐं मां हिकु मज़दूर आहियां, जिथे मां मज़दूरी पियो कयां, उते भागत बिरादरी मूंखे वठी हलिया, पाण में भागत बिरादरी विढ़िया, उन ते मां छॾाया मन, पाण में ठही छॾिया हलिया विया। जॾहिं 12-14 ॼणा उन फैसले खां पोइ मूंखे अचे, केर बि कोन अचे, मूंखे बाइका ते कुटियुनि, बेगुनाह कुटियुनि, जिथे पुलिस वारा बि 2 हुआ, मूंखे खणी मशहूरनि जे प्लाट ते फिटी कराया। मूंखे हौसलो कोन, मशहूर बिरादरी मूंखे खणी चेयरमैन सिराई इल्ताफ़ हुसैन वटि अचे मूंखे छॾणु। सिराई पाण पंजाब हो, उतां फ़ोन कया जेको निकितो, वरी मां थाणे ते विया, सूबेदारे में रिपोर्ट कढाई अथमि, बाबा हे मूंखां वठो। उहा वरी ॾिनी अथनि, मां सरकारी अस्पताल में वियो, मां उतां दाख़िल थियां, वरी गंबट वियो, गंबट में मोटियां, ज़ाल मुड़ुस सूबेदार मुंहिंजा माण्हू अंदरि कयूं वेठो आहे, मुंहिंजो भाउ, वरी मां मूंखे वरी लपाटूं हाणे मूंखे अंदरि कई। इहो 2 ॾींहं वाक़ो थियो हो, 2 ॾींहं वाक़ो थियो। वरी सूबेदार मूंखे वठी अंदरि लपाटूं हणी कई, मुंहिंजे भाउ खे बि अंदरि कई, मुंहिंजी घरवारी बीठी उनखे बि लपाटूं हणी अंदरि कई। वरी ख़ालिद हुसैन भागत खे ॿधल उनखे कढी, पैसा वठी ₹1,00,000 उनखे कढी, ऐं मूंखे वरी ख़ालिद हुसैन बीठो, मूंखे मुट ख़ालिद हुसैन जो माना ॾिए छॾे मुट कढी पिरायसि, उहो पिराए सूबेदार बीठो, पाण मुट मुंहिंजो खणी मूंखे वाइछुनि में पिराए। मुंहिंजी ज़ाल जेकी रोए पई बीठी मुंहं ते, मुंहिंजी घरवारी रोए थी त बेगुनाहनि था ज़ुल्म, असांजा ज़ुल्म, असांजा प्लाट बि अथसि, असांजा ॾाढ बि अथसि, SP DSP कर्नल साहब, IG साहब दरख़्वास्त असांजी वटि, SP साहब सुम्हरो आहे, असांजे पुरनि जी मदद कर, किथे बि आहे मदद कर, असांजा ज़ुल्म असां बिलावल हाउस में हिन जा माण्हू रहनि था, जेके तहज़ीर कनि था, चवनि था असां तोखे ॾिसी रहंदा, तूं छा कंदे उनजो, पोइ ज़िमीदार तूं छा कंदे, असां पैसा पेकींदासीं, तुंहिंजे बचनि में लहंदासीं, कंदासीं, तूं अॼु त कयो छा आहे, 10-11 फैसला कया अथई, तूं कयो छा आहे, अॼु बि छा कंदे तूं, हाणे बि तूं छा कंदे, असां पैसा ॾींदासीं, तुंहिंजे नाइजाइज़ी लहंदासीं घरनि में, तूं मोकिल जेको वणे थी करे, इहा आहे त तहज़ीर ॾाढी कई अथनि, असां ज़ुल्म, असांजी मदद कयो, जितो बि आयो असांखे मदद कयो, मदद तड़ी था वठूं। सूबेदार खे दोरी मूंखां फैसलो लिखाए अथई, मां फैसलो कोन पियो लिखां, मूंखे दोरी फैसला लपाटूं हणे जॾो मुड़ुस उते पिरां पोइ बीठो, मूंखां तहज़ीर करे फैसलो लिखाए त मां फैसलो कोन पियो कयां। मां चयो सरदार सूबेदार अथई, सूबेदार सॻियुनि जी पुलिस हुई जेके मार वक़्तु उहा आई, जेके बेहौसले में मूंखे छॾे हली वई, चई असां इहो खून जो मसइलो न खणंदासीं, तव्हां मारे छॾियो आहे बेगुनाह, जॾहिं तव्हां असांखे वठी आयव त पोइ तव्हां छो मारियो हुनखे बेगुनाह खे, जेको असां वञी पाणी में हुनखे खणी बेगुनाह ते हिते रोड ते हली आई, उते पुलिस पहिरियों कयूं, बेहौसले में उते मूंखे रोड ते पीटी कयूं, हली आई पुलिस, चई असां न खणंदासीं, उहो पाण बीठा रहंदो, लतूं पाण बीठा, उन चयो असां इहो केस न खणंदासीं। इन जे करे साईं प्लाट मसइलो इहो ई आहे, असांखे पंहिंजो प्लाट आहे, हा प्लाट असांखे पंहिंजो आहे, उन ते ॾाढ ते 4-4 दर हई वेठो आहे, गटर हई वेठो आहे, फर्शी बंदी आहे, उहा बि असांजी पटे छॾी अथई, घरनि में नाइजाइज़ी आहे, त राति जो जॾायूं असांजे घरनि में लही असां नाइजाइज़ी थो करे कोन थो खणी वेठो, 4-4 दर साईं मज़ार सां जो फैसलो थियल आहे, अमल उन ते बि कोन कई, असांजी 3-4 वेसा प्लाट आहे, उन ते बि रेत मक़सूद साहब जो फैसलो थियल आहे, उन ते बि अमल कोन्हे को बि कोन्हे को, गॾे जी फैसलो थियल आहे, सूमरे बिरादरी में पाण हलियो, उते बि फैसलो कोन्हे को, का बि शइ फैसलो कॾहिं बि कोन थो मने, कंहिंजो बि कोन थो मने, मां अमल कयां थो, कंहिंजो बि कोन थो मने फैसलो, असांजा ज़ुल्म आहे, असांजा नाइजाइज़ी आहे, असांजा ज़ुल्म आहे, असांजो इंसाफ़ कयो, SP साहब असांजो इंसाफ़ कयो, DIG साहब असांजो इंसाफ़ कयो, चोर इंसाफ़ कयो, मां जो खीरु पीतो अथव, असांखे इंसाफ़ करे ॾेखारियो, असांजो इंसाफ़ कयो, असांजा इंसाफ़ कयो, वधीक तारीफ़ करे, असां त ॾिसो अचे, असांजा प्लाट ॾिसो, असांजा घर ॾिसो, असांजा घाट ॾिसो, ज़ुल्म आहे, असां जॾायूं, असां 6-7 बार जॾायूं, असांजी भेणियूं जॾियूं, असांजी राति जो नाइजाइज़ी घरनि में घिरनि था,